नाज़रीन, कंबर ऐं उन जे आसपास में गुज़िरियल 48 कलाकनि खां बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिं सबबि शहर जा मोहल्ला ऐं मेन रोड तलाउ जा ॾेख ॾेई रहिया आहिनि। वधीक कंबर खां वीडियो लिंक ते मौजूदु आहे एसएस न्यूज़ जो रिपोर्टर इख़लाक़ चांडियो। जी इख़लाक़, कंबर शहर जी कहिड़ी सूरतहाल आहे? कंबर ऐं उन जे आसपास में गुज़िरियल 48 घंटनि खां वठी बरसात जो सिलसिलो शुरू आहे, जंहिंजे करे कंबर शहर जा मुख़्तलिफ़ जेको आहे सो महला ऐं मेन रोड जेको आहे पाणी हेठि अची विया आहिनि, तलाउ जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। कंबर शहर जी चचा कॉलोनी, मेमण महला, बरकत शाह महला, चांडिया महला समेत ॿिया केतिरा ई इलाइक़ा हिन वक़्त जी पाणी जी लपेट में आहिनि। इन खां अलावा कंबर शहर जे मेन रस्तनि जी बात कयूं त हुन कंबर शहर जा लारकाना रोड आहे ऐं इन खां अलावा जेको नसीराबाद नाको समेत ॿियनि रोडनि ते 1.5 खां 2 फुट पाणी बीठो आहे, जेको हिन वक़्तु ख़ासि करे जेका सूरत हाल ख़राबु आहे उहा हिन वक़्तु महलनि जी ख़राबु आहे। कंबर चचा कॉलोनी जी ॻाल्हि कजे त कंबर चचा कॉलोनी में हिन वक़्तु 2 खां 2.5 फुट पाणी बीठो आहे। इन हवाले सां असां जॾहिं शहरनि सां ॻाल्हायोसीं, शहरनि जो इहो चवणु आहे त सिर्फ़ु जेको आहे हितां जी इंतिज़ामिया फ़ोटो सेक्शन कराइण में मसरूफ़ आहे, बाक़ी अमली कमु नथो करायो वञे। जॾहिं त हिन वक़्तु बि डिस्पोज़ल मशीनूं न हलण जे करे रोडनि ते पाणी बीठो आहे, नालियुनि जी सफ़ाई न थियण जे करे हिन वक़्तु बि जेको आहे नालियुनि में गंद सां भरियल आहिनि, पर उन बावजूदि बि हिन वक़्तु उन्हनि जी सफ़ाई न थी कराई वञे। सिर्फ़ु इहो चयो थो वञे त हिन वक़्तु बरसाति जो पाणी मौजूदु आहे, कीअं नालियुनि जी सफ़ाई कई वञे। जॾहिं शहरनि में इहो बि चयो थो वञे त जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल रही त जेको आहे सो असांखे घणो नुक़सानु थींदो। जॾहिं त ज़िले कंबर शहदाद कोट में हिन वक़्तु 7 माण्हू जेको आहे सो हिन बरसाती पाणीअ सबबु फ़ौत थी चुका आहिनि ऐं 22 खां वधीक ज़ख़्मी आहिनि, जॾहिं त हिकु ख़ानदान खे जेको आहे सो 10 लख रुपए जी चेक बि डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट तरफ़ां इहा ॾिनी वई आहे। जी।